अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां सां मौजूदु आहे ही नाबीन हाफ़िज़ मोहम्मद अमीन बारी जो हिन जो 4 भेनरूं जेके तव्हांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॾेखारियूं, उहे बि अखियुनि खां नाबीन आहिनि। हीअ पाण बि नाबीन आहे ऐं हीअ यतीम बि आहे। अल्हम्दुलिल्लाह वक़्तनि वक़्तनि जी ख़िदमत कंदा रहिया आहियूं। अॼु ही मुंहिंजे हथ में रक़म आहे 30,000 रुपया जेके हाफ़िज़ साहिब जे हवाले थो कयां। हाफ़िज़ साईं, ही 30,000 रुपया आहिनि, ही तव्हांजे लाइ जेके अलाह वारे मोकिलिया आहिनि उनजे लाइ दुआ कजांइ। जी जी ॿुधो न, हे 30,000 रुपया वठो। ईअं घणे वेंदो आहे या मां घणे ॾेखे ॾियां? न तव्हां भले घणे हा, घणे ॾेई सघंदो आहे? न न घणे वेंदो आहियां मां। हा, हे घणे ॾेखार, घणे ॾेखार ॾिसां। अचो वठो, बिस्मिल्लाह, अॼु ॾिसूं। हाफ़िज़ घणे घणे इहो घणे जो नोट आहे? इहो सारे ॾिस ॾिस, इन न थी ॾाहो थी वियो हाफ़िज़, इन भुलिजी वेंदे पोइ तूं अलाह। हे घणे जो नोट आहे? हे ॾिस, हे नोट घणे जो आहे? हा न, हे भला ॾिस, हे नोट हल हिनखे छॾ, हे ॾिस, हे घणे जो आहे? ये ज़ाहिर थी सघे थो। इहो 1000 थी सघे थो। हल भला हे ॾिस, हे आसकारी न कर हाफ़िज़, इहो घणे जो आहे? ये 5000 भला हलो, ही नोट ॾिसो, ही ॾिसो, इहो घणे जो आहे? हाफ़िज़ नोट नथो सुञाणे न? ॾिस, इहा ई ॻाल्हि आहे न। हाफ़िज़ जेको पहिरियों इनाम आहे न उहो 500 जो, जेको ॿीहर इनाम आहे उहो 5000 जो, वरी जेको 30 इनाम आहे न उहो हुयो 1000 जो। ईअं त तुंहिंजे खीसे जा पैसा वरी हिते माण्हू छॾनि था, हाफ़िज़नि खे बि नथा बख़्श कनि। हे वटि 5000, हे 10,000, हे 15,000, हे 20,000, हे 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, हे 500 या 2 नोट, हे 30,000। जी जी ये अॼु लेबार्ट्री में आयो आहे, दुआ त करने न लेबार्ट्री की। अल्लाह साईं सभिनी खे शादे आबाद रखंदो। अल्लाह साईं तव्हांजी पूरी टीम खे जे रोज़ी रिज़्क़ में बाल में बरकत अता फ़रमाईंदो। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे जज़ा ख़ैर अता फ़रमाईंदो। आमीन सुम आमीन। हाफ़िज़ हे बि भला वठि, हाणे हे 30 है न, अचे हे वटि, हे नोट करणु भला ॾिस कहिड़ो आहे। हे हाणे मां, तूं पाण ॾिस, पाण इनखे चेक कर, ॾिसूं। 1000 1000 जो ठाहे, इहो बि 5000 जो आहे कि भला हाणे 35,000 अची वई। हे ख़बर थी 5000 रुपया हे मुंहिंजी बेबी जे तरफ़ों थो ॾे। जी घणा थिया? 35,000 हा न, जी जी कमु थी वेंदो न 35,000 में। जी जी हीअ त थी वेंदी। जी जी हीअ लेबार्ट्री कीअं वणे थी? लेबार्ट्री अल्हम्दुलिल्लाह पहिरियों दफ़ो आयमि ऐं जेका सो ॾाढी सुठी पई लॻी। हा जी जी हलो, हा लेबार्ट्री तारीफ़ करे थो। 5,000 हेठि हुजे थी। हे वटि 40,000। ठीकु आहे दादा, हा? महिरबानी। अल्लाह साईं वटि शादे आबाद रखो। महिरबानी का बि न आहे, महिरबानी अलाह जी। ख़ुशि त थी वई न? जी जी तमामु बहितरीन सफ़ा। अल्हम्दुलिल्लाह। हा, जी जी पोइ बाक़ी कंहिं का मदद कई, कंहिं ॿिनि खे तुंहिंजो नंबर बि ॾिनो आहे। जेकर कंहिं तुंहिंजो इहे ॾिसनि था दोस्त, तुंहिंजो नंबर आहे, केरु को वठंदो त हुनखे डायरेक्टली तुंहिंजो नंबर बि ॾींदासीं। यार हाफ़िज़ मुंहिंजे विडिया खणी, ऐं ॿियो हिकिड़ो आहे अलाह साईं रहम करे, जेको आहे न निगार फ़ातिमा जे नाले सां फेक ID वारो, उहो पंहिंजा नंबर हणी ऐं तशरीह थो करे मुंहिंजा विडिया खणी। पोइ हाणे दुआ करना हिनखे पकिड़े विझूं। अल्लाह साईं हमखे हिदायत ॾींदो। आमीन। ऐं अल्लाह साईं पकिड़ियोसि न, हुन भले उहो पकड़ियोसि, अल्लाह साईं जेका सो इंशाल्लाह पकड़िजी वेंदो, पर बहितर आहे त हिदायत मिलेसि। अल्लाह साईं हमखे हिदायत ॾींदो। पोइ तव्हांजा वीडियो खणी रखिया अथई, हुन में जेको पैसा मिलंदा त उहे त मूंखे बि ख़बर न आहे केरु आहे, तोखे बि ख़बर न आहे केरु आहे। पैसा त उहो खणी वेंदो। पोइ अहिड़ी हिदायत जेसिताईं न मिले तेसिताईं नंढो त लॻेसि न। जी जी बिल्कुलु। हा, हे पैसनि मां हाणे नियाणियुनि खे कपिड़ा बि ॾिनासीं। हाणे अम्मा जा कपिड़ा, जुती वुती वठिजांइ, ॿियो टियों जी जी ईद जो राशन बि ॾिनोसीं, सोलर प्लेट, बैटरी, पखा बि पहुचाए वियो मां। जी जी हलाईंदो पखा न? हा पखा ॻाल्हायूं। छत जो पखो हणाई हुई जी जी ऐं नंढो पखो, उहो ॻाल्हायूं था। ऐं बैटरी हले थी, जी जी सोलर प्लेटूं उहो बैलेंस पक सां, जी जी पक ऐं राशन। उहो बि आहे। हा, जी जी वाह हाफ़िज़ माशा अल्लाह। ऐं कपिड़नि जूं ड्रेसूं नियाणियुनि जूं सिलाई जे लाइ ॾिनई, जी जी ऐं तूं पंहिंजी सिबराई।
हाँ मूं भी दर्जी खे ॾिनी आहे सिलाई तुंहिंजो कहिड़े कलर जो वॻो? मुंहिंजे बॉस की कलर बोस की कलर जो वॻो। अहिड़े हाफ़िज़ आहे, दुआ कर, हाणे दुआ कर, वॾियूं ॻाल्हियूं करे आयासीं तोसां, दुआ जा हथ त खणो न। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला असां सां मदद कनि था फ़क़ीर रसलाना भी मूंखे जे घर में रोज़ी रिज़्क़ माल बरकत अता फरमा ऐं लेबा खे जेके मासूम जा ग़रीब बच्चा आहिनि उन्हनि सभिनी खे अलाह जज़ाए ख़ैर अता फरमा ऐं फ़क़ीर रसलाना जेके बि कोशिशूं काविशूं आहिनि उन्हनि खे अलाह साईं में कामयाबी कामरानी अता फरमा। असांजी दुआउनि खे क़बूल दुआउनि शरफ़ अता फरमा। असां सभिनी जा दिली नेक मसइला पूरा फरमा। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबी उम्मी व अला आलिहि व बारिक वसल्लम तस्लीमा। ये लेबार्टरी ॾिस, लेबार्टरी जा कैमरा सां ॾेखार, ये ते मुफ़्त टेस्ट थी वेंदी, कंहिंखां बि रुपयो बि न वठंदा आहियूं। भैया हलिया अरे पैसा विझो खीसे में 40,000, ये लेबार्टरी ॾिसो, ये सब टेस्ट मुफ़्त में कंदा आहियूं, ॿुधई न, कंहिंखां बि रुपयो बि न वठंदा आहियूं। अल्लाह साईं वटि जज़ाए ख़ैर अता फरमाईंदो। अल्लाह साईं हाफ़िज़ रहमत वारा क़दम रखिया थी न, क़ुरान सीने में दी, वो ख़ुशूसी दुआ कजांइ मां गुनाहगार जे लाइ। अल्लाह साईं रहम फरमाईंदो। अल्लाह साईं मूंखे सदाईं छा ॾियां। हाफ़िज़ मुंहिंजे लाइ, मुंहिंजे जेके डोनर्स जेके ताउन कनि था उन्हनि जे लाइ, ऐं स्टाफ जे लाइ, मुंहिंजे बचड़नि जे लाइ, ऐं इदारो वधे वसी थिए, ख़िदमतूं वधीक कजे, हिन जे लाइ दुआ कजांइ। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। अल्लाह साईं इदारे खे सदाईं शाद आबाद रखंदो। अल्लाह आमीन। साईं जी कोशिशुनि खे सदाईं कामयाबी कामरानी अता फरमाईंदो। न्याणियुनि खां बि दुआ कराइजांइ जी जी इंशाअल्लाह पक सां। पक्का साईं इंशाअल्लाह। मां खे ॻाल्हि ॿुध, माना इहा पक नथी पए हाफ़िज़, ढिलो थो ॻाल्हाए, माना लॻे थो त न कमु न थींदो। न न इंशाअल्लाह अवां ॾे वीडियो भेण में मोकिलींदासीं भला। हल टच मोबाइल में थी छा? टच मोबाइल वठी वठंदासीं। हा हलो माशाअल्लाह माशाअल्लाह। अलाह तोखे हिकिड़ो दफ़ो मां तव्हां सॼी फैमिली खे मूं इरादो कयो आहे तव्हांखे वठी हलंदुमि आगा खान, चेकअप कराईंदुमि। अगरि अव्हांजी पूरी दुनिया जे अंदरि किथे बि तव्हांजे इलाजु थियो न अखियुनि जो, मुंहिंजी ज़िंदगी आहे त मां तव्हांजी ज़रूरु इंशाअल्लाह इलाजु कराईंदुमि। इंशाअल्लाह पोइ चाहे भली हुन ते करोड़ रुपया ख़र्चु छो न अचनि, हे झोली वरी बि तव्हांजे लाइ झलींदासीं। माना तव्हां ही लेबार्टरी पंहिंजे अखियुनि सां ॾिसे अची, हे जॾहिं तूं अचे त हिन लेबार्टरी मां वॾो जेको आहे वॾियूं रौनकूं हुजनि, वॾो हिते हा न हाफ़िज़। इंशाअल्लाह जी जी। अल्लाह साईं रहम फरमाईंदो। अल्लाह साईं अव्हांजा दिली नेक मसइला पूरा फरमाईंदो। अल्लाह साईं सभिनी जेके दोस्त ताउन कनि था हिन कम में अल्लाह साईं हाफ़िज़ मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, अॼु तूं अचानक आहीं। जी जी मूंखे बि तक़रीबन ॾाढी ख़ुशी थी आहे। इदारो मां पहिरियों दफ़ो आयुमि ऐं जेका सो असां सां मिलियो, इहे ॾाढो कमु मूंखे जेका सो बहितरीनु लॻो। हा जी हे कुर्सियूं असांजी भलियूं हुयूं न, सही वेठी आहिनि, सही ॿुधाए न त मां कुर्सियूं ॾिस। न न कुर्सियूं सही आहिनि माशाअल्लाह। हा सही आहिनि माशाअल्लाह। कुर्सियूं भलियूं। जी जी हा हे साम्हूं हे ॿई सोना मुंहिंजी वीडियो था भरनि, इहे कीअं सुठा आहिनि? अल्लाह साईं हिदायत ॾींदा। अल्लाह साईं अलाह हिदायत ॾींदो न, भली ॻाल्हि कई थी, ॿई मूंखे ॾाढो तंग था करे ॿुधाई। हाफ़िज़ ॻाल्हि ॿुधो, हाणे मूं वटि तो वटि 50 रुपया या 10 रुपया अथई खीसे में? जी हूंदा। हा जी। कढ 10 जो नोट कढ, अदा सुनो त हाफ़िज़ खे डोनेट कराए। छोकिरा हेॾे हलिया हलिया, हाफ़िज़ 10 रुपया हुजेसि। हा हलिया हलिया हलिया, अदा झट हाफ़िज़ को 10 रुपया विझरायो। हाफ़िज़ हे बिस्मिल्लाह रहमान रहीम, हे हिते असां बि चंदे जो बॉक्स रखियो आहे, तुंहिंजा 10 रुपया बिस्मिल्लाह। 10 करोड़ आहिनि, बिस्मिल्लाह। हे बरकत जे लाइ विझराया आहिनि। हा जी जी ऐं माशाअल्लाह पक सां दिलि सां विधई न 10 रुपया। बरकत अल्लाह साईं रोज़ी रिज़्क़ में बरकत अता फरमाईंदो। हिन बॉक्स में बि दुआ कनि, बरकत थिए, पगार निकिरी वञनि, छोकिरनि जो स्टाफ जो ईद लॻी पई आहे, इंशाअल्लाह मसवाड़ पगारूं निकिरी वञनि पक सां। पक्का साईं इंशाअल्लाह। अल्लाह हे साईं वीडियो में तोसां मोहबत कयूं था ॾेखारण वारा, जी, ईअं जी, न त वरी तूं कावड़जी वञी। न न बिल्कुलु जी जी। हा हल भला एड्रेस ॿुधाए पंहिंजी, त को अचे तो वटि त कीअं अचे, भला माण्हू चवनि था एड्रेस बाबा उहे कीअं पहुचनि, या जेकर तव्हांजी का अमानत ॼण त असां खाई त न वेंदासीं। न न बिल्कुलु तक़रीबन ही त ॿियो साल पहिरें साल खां वठी असां वटि ईंदा हो ऐं असां वटि अमानतूं दोस्तनि खे पहुचाए वेंदा हो। ऐं दोस्तनि अगरि जंहिं एड्रेस असांजी वठणु चाहिनि था त ज़िला ख़ैरपुर तालुको गंबट खोड़ा सिटी सॾिबी आहे। उनखां अॻिते थोरो हिकिड़ो कचे जो इलाइक़ो आहे ऐं जेका सो हुते असांजो कहिड़ो कचे जो इलाइक़ो आहे, जेका शाख आहे उन शाख जो नालो छा आहे, ॿुधाए प्रॉपर एड्रेस न। 5 नंबर शाख सॾिबी आहे ऐं जेका सो नारेज जी शाख आहे, ॻोठ रसूल बख़्श नारेज जो सॾिबो आहे ऐं हुते अबुलवा। जी जी अबुलवा, हुते असांजो हिकिड़ो ई घर आहे कपर जे मथां जी जी हिकिड़ो ई घर अथव। जी जी असांजो हिकिड़ो ई घर आहे हुते। तुंहिंजे वालिद साहिब जो नालो छा हो? मुंहिंजे वालिद साहिब जो नालो पहलवान शहज़ाद बाज़ जो हुयो
ऐं उहो 5 साल अॻु में गुर्दनि जी तकलीफ़ मुतालिक़ फोत थी वियो ऐं पहलवान महिल हुयो सिंध जो इंटरनेशनल ऐं जेका सो हुन खां पोइ असां वटि ई दर्द दुख पेश आया आहिनि पर वरी बि अलाह साईं जो अलाह साईं जा अहसान आहिनि जो जेका सो असांखे वरी बि अलाह साईं हलाए थो अलाह साईं रोज़ी रिज़्क़ ॾिए थो उनजो ज़िम्मो हाफ़िज़ 10 रुपया ॿिया बि थी त विझेसि ॻाल्हि ॿुधो इन हाणे एॾियूं दुआऊं कंदे त वरी मां बि दुआ या 10 रुपया ॿिया बि विझेसि मुंहिंजी सवाबु थींदी आहे हाफ़िज़ खे त वॾो माल आहे यार कहिड़े रोड सां वेंदे रिपीड़ी रोड असां इन हिन करे न ॿुधाए बिस्मिल्लाह करे विझे ऐं माशाअल्लाह वाह हे दोस्तो मां 20 रुपया हाफ़िज़ खां विझराया ख़बर अथव छो हे दुआ जा पैसा आहिनि हे बरकत जा पैसा आहिनि हे हक़ीक़त में 20 रुपया न आहिनि हे असांजे लाइ 20 करोड़ आहिनि इंशाअल्लाह 20 करोड़ मिलंदा वॾा इदारा ठहंदा वॾियूं ख़िदमतूं थींदियूं ईअं न हाणे आख़िरी बि दुआ कर असांखे अलाह साईं अवां सभिनी जा दिली नेक जाइज़ मक़सद पूरा फरमाईंदो अलाह साईं हिन इदारे खे अञा बि हिन इदारे में कामयाबी कामयाबी अता फरमाईंदो अलाह साईं हिन इदारे अलाह साईं हिननि जेके इदारे में ताउन कनि था दोस्त उन्हनि खे अलाह साईं जी रोज़ी रिज़्क़ में माल बरकत अता फरमाईंदो दोस्तनि खे चओ न त असां सां ताउन कनि लाड़काणे वारनि खे चओ घणो बसि लाड़काणे वारनि खे मां इहो ई अर्ज़ु रखंदुसि त फ़क़ीर असरान हबीब सां ताउन कयो ऐं हीउ इदारो अञा बि अॻिते वधे ख़िदमतूं जारी रहनि ऐं अलाह तबारक ताला सां अवां खे बि जज़ाए ख़ैर अता फरमाईंदो आमीन सुम आमीन या रब्बुल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन फी अवल कलामिना अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन फी औसत कलामिना अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन फी आखिर कलामिना अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि वल बैति अजमईन برحمتك يا ارحم الراحمين سبحان ربك رب العزة عما يصفون والسلام على المرسلين والحمد لله رب العالمين हाफ़िज़ साहब अल्लाह से तोखे ख़ुशि रखंदो अल्लाह तुंहिंजी सलामत रखंदो अल्लाह तुंहिंजूं परेशानियूं दूरि कंदो तुंहिंजी वॾी महिरबानी पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आई ऐं गुनहगार जे हिन नंढड़े हिन इदारे ते पंहिंजा क़दम भरे अल्लाह तुंहिंजा क़दम तुंहिंजो अचणु क़बूल फरमाए तुंहिंजी जेके दुआऊं घुरियूं आहिनि उहे दुआऊं क़बूल फरमाए इंशाअल्लाह अल्लाह से अवां खे बि छा आमीन महिरबानी ऐं मोहबतूं ॾिसंदड़नि दोस्तनि जूं अस्सलामु अलैकुम